बिल्कुल गुज़रियल ॾींहुं ॻोठ पीर बरी वारे इलाइक़े में क़तल थी वियल ज़मीर बोज़दार जेके उहे क़ातिल आहिनि उहे गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ जेके आहिनि उहे मक़तूल जा वारिस जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। मीर मुंहिंजो पुटु आहे, पुलिस अञा ताईं निंड आहे, असांखे थोरो दिलासा ॾिनो बीठो आहे। डॉक्टर सां बि मिलावट थियल आहिनि, माना हो बि पैसे वारा माण्हू आहिनि, असां ग़रीब आहियूं, पर असांखे इंसाफ़ खपे। ज़मीर जा क़ातिल खपनि। हिन जो असांजे घर में भाउ बि हुजनि लॻियल आहे, हो निंडनि छकनि जा रांदि करनि था पुलिस वारा, अञा बि असांखे धमकियूं ॾियनि था, पर उन जवाबदार घर में वेठो आहे। मुख्य जवाबदार दुर्मा मुंहिंजो पुटु आहे, फिदा हुसैन, उहो अंदरि वेठो आहे। न पुलिस खे मानी, पुलिस उन्हनि खे वठे बि न, ॿिया माना माण्हू कढी छॾिया अथनि। असांखे असां चवंदा हलूं FIR कयूं उते, वरी शाम, वरी चई सुबुह, वरी चयो मां हिते आहियां, माना असांखे को मौक़ो नथो मिले FIR जो बि। मुंहिंजो घोटु पुटु आहे, अबा मूंखे ज़मीर जा क़ातिल खपनि, अबा मुंहिंजो न हक़ मारियो अथनि, अबा मुंहिंजो जवान पुटु, अबा मुंहिंजो घोटु, अबा मुंहिंजो न दुश्मनी, अबा न ॿियो, अबा मुंहिंजा सावल, अबा इहे सभु मां सां कंदा, अबा मां ग़रीब आहियां, मूंखे कोर्ट जो, मूंखे हुकूमत मुंहिंजो मदद करे, मूंखे इंसाफ़ ॾे, मुंहिंजा ज़मीर जा क़ातिल मूंखे खपनि था। अबा उन्हनि जो नथो मुंहिंजो ॿुधे, मां ग़रीब आहियां अबा, अबा जल्दी नथा करनि उहा अबा। बि गिरफ़्तार पैसा माना वठी बस वडेरा उनखे ॿ रुपया ॾियनि था न, बस ॿ रुपया खाई बस मानी वडेरे जो पुटु उहो माना उन्हनि खे मानी खाराए थो, सभु कुझु कराए थो। हिन टाइम ताईं कुझु बि न करायो अथनि। हिन टाइम ते घर बि हिकिड़ो ठाहियो कोन अथनि, हिकिड़ो घर ठाहिया आहिनि, उहो बि भलो हुयो। हिन पठान जमादार उहो उन बि कुझु न करायो आहे। पठान उनजो माना माइट आहे, असांजो कुझु थियो आहे न, हिन टाइम ते असांजो घर ई तबाह थी वञनि हा। उनखे अब्बास सां कहर आहे, असां ज़ुल्म आहे, अड़ा नंढा ॿार असांजो ॿार मारियो अथनि, अड़े या हुजे ज़मीर जा क़ातिल मूंखे खपनि। उनखे असूल ज़मीर बोज़दार जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधो, हुनजो चवणो त जेका खानपुर वारी पुलिस आहे उहे कल्ह खां वठी जेको आहे उहो क़ातिलनि खे जेके मुलविस जवाबदार उन्हनि खे हिकु बि जेको आहे जवाबदार गिरफ़्तार न आहे कयो। ऐं जेको आहे पुलिस जेको आहे उन्हनि जवाबदारनि सां बिट पढ़ण लाइ हुननि SB घोड़की ऐं वस वारनि खां मुतालबो कयो था जेके मक़तूल ज़मीर बोज़दार जा क़ातिल आहिनि उन्हनि खे फौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। कैमरामैन कुर्बान मार सां गॾु शाद महर, टाइम न्यूज़, खानपुर।